Welcome to Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. भारत क़ौम परस्ती ऐं जाली स्ट्रेटेजिक अहमियत मां सियासी फ़ाइदा वठणु घुरे थो। दुश्मन असांजी ख़ुदि मुख़्तियारी खे चैलेंज करे थो त नतीजनि जो ज़िम्मेवार बि पाण हूंदो। असांजो दुश्मन लाॻीतो जारिहाणे ऐं तकबर वारे रवैये जो मुज़ाहिरो करे रहियो आहे। जेकॾहिं दुश्मन सम्झे थो पाकिस्तान ख़ुदि मुख़्तियारी ते हमले खे बर्दाश्त कंदो त इहा ख़तरनाक ग़लतफ़हमी हूंदी। आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर जो कराची में PNS रहबर में नेवी जी पासिंग आउट परेड खे ख़िताब। फील्ड मार्शल चयो त कश्मीर तकरार खे ख़त्म न हल करणो पवंदो। जेके सम्झनि था कश्मीर जी उम्मीदुनि खे दॿाए सघनि था त उहे मुग़ालते में आहिनि। कश्मीर तकरार हल थियण बिना ख़िते में पाइदार अमन मुमकिन न आहे। भारत ग़ैर ज़िम्मेवारानी अगराई कई जंहिंसां सॼे ख़िते खे ख़तरो हो। हक़ जो मौक़ो भारत जी याददाश्त मां कॾहिं बि ख़त्म न थींदो। भारत खे पुरज़म जवाबु ॾियण सां हथियाबंद फ़ौजनि जो क़ौमी वक़ार मज़बूत थियो आहे। भारत जे चिड़ ॾियारींदड़ अगराइनि बावजूदि सब्र ऐं ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कंदे अमन खे तरजीह ॾिनी। भारत कुझु सालनि में 2 भेरा पाकिस्तान मथां बिना जवाज़ हमला कया। पाकिस्तान जे असराइते ऐं भरपूर जवाबु ख़िते खे हिकु वॾे तकरार खां बचायो। पाकिस्तान हर सूरत में पंहिंजी ख़ुदि मुख़्तियारी ऐं क़ौमी मफ़ादनि जो दिफ़ा कंदो। आर्मी चीफ चयो त पाकिस्तान अॼु ख़िते में नेट रीजनल स्टेबलाइज़र तौरु ॼातो वञे थो। सिंध में 3 ॾींहं बि चुमासे जा तेज़ वसकारा जारी। विॼूं किरण सबबि 2 ॼणा फौत। रोड रस्तनि ऐं घिटियुनि में पाणी बीहण सबबि आम ज़िंदगी मुतासिर। नगर पार्कर में विॼ किरण जे नतीजे में 2 ॼणा फौत, 1 ज़ख़्मी। ॻोठ कराह में विॼ किरण सबबि कृष्ण कोहली फौत थी वियो। ॻोठ बांडो में मोटरसाइकिल ते वेंदड़ पीउ पुट मथां विॼ किरी पई। ॾियाराम कोहली फौत, संदसि पुटु सूरत ज़ख़्मी। कराची में वक़्फ़े सां जारी बरसाति जे नतीजे में हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि। रोड रस्तनि ऐं चौकनि ते गोॾे जोॾो पाणी बीहजी वियो। सिंध असेंबली, सिंध हाई कोर्ट ऐं सिटी कोर्ट आॾो रोड ते तलाउ ठही विया। मलीर में गजगोड़ सां वसकारनि बाद हेठाहीं वारा इलाइक़ा तलाउ में तब्दील। बरसाती पाणी नेकाल करणु सरकारी इदारनि लाइ चैलेंज बणिजी वियो। सिंध जे केतिरनि ई इलाइक़नि में ईंदड़ 48 कलाकनि दौरान बोॾ जहिड़ी सूरतहाल जो ख़तरो। नेशनल एमरजेंसी ऑपरेशन सेंटर पारां वार्निंग जारी। कराची, हैदराबाद, ठट्टो, सजावल ऐं मीरपुर ख़ास में बोॾ जहिड़ी सूरतहाल जो ख़तरो। वार्निंग में चयो वियो आहे त बलोचिस्तान जे खीरतर रेंज ते ॾखिण तरफ़ नई ऐं नालनि में चाड़ अची सघे थी। रावलपिंडी, इस्लामाबाद, लाहौर ऐं सियालकोट में शहरी बोॾ जो ख़दशो ज़ाहिर। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में करंट लॻण जे वाक़िअनि में सेप्को मुलाज़िम समेत वधीक 4 ॼणा हयाती विञाए वेठा। मेहरगढ़ स्टेशन भरिसां 2 सेप्को मुलाज़िम फीडर जे किरियल तार में विछड़ी पिया। असिस्टेंट लाइनमैन महबूब चन्ना फौत। लाइन सुप्रिंटेंडेंट गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। सेप्को मुलाज़िम किरी पियल तार जी मरम्मत करे रहिया हुआ त वाक़ियो पेश आयो। कराची जे इलाइक़े कोरंगी में करंट लॻण सबबि नौजवान दम ॾेई छॾियो। मातली जे जमील कॉलोनी में नौजवान मुंहिंजी जनरेटर मां करंट लॻण सबबि फौत। हाला में नींगर राशिद दाहिरी घर जी बिजली ठाहे रहियो हो त करंट लॻण जे नतीजे में फौत थी वियो। दादू जे ग़रीबाबाद पाड़े में सबील ते बिजली जे तारुनि मां करंट लॻण सबबि नौजवान मोहम्मद अली फौत। सवात दरिया में ॿुॾी वियल 10 ॼणनि जा लाशत, वधीक 3 ॼणनि जी ॻोल्हा जारी। 4 ॼणनि खे बचायो वियो हो। KP हुकूमत जो सान्हे में फौत थी वियलनि जे वारसनि लाइ 15-15 लख रुपया इमदाद जो ऐलान। रेस्क्यू ज़रियनि मूजिबि हथ आयल लाशनि में 5 औरतूं, 2 ॿारड़ा ऐं 1 नौजवान शामिल आहे। फौतुनि जो तालुक़ सियालकोट ऐं मर्दान सां आहे। वाक़े बाद सूबाई हुकूमत, DC सवात, 2 असिस्टेंट कमिश्नर्स, 1 एडिशनल डिप्टी कमिश्नर ऐं रेस्क्यू जे ज़िले इंचार्ज खे मुअतल करे छॾियो। DG रेस्क्यू 1122 शाह फहद चयो त ॿुॾी वियल 10 ॼणनि जा लाश कढिया विया आहिनि। 3 ॼणनि जी ॻोल्हा लाइ ऑपरेशन जारी आहे। उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े मीर अली में सिक्योरिटी फोर्सिस जे काफ़िले ते दहशतगर्द हमिलो। 13 जवान शहीद। फोर्सिस जी जवाबी कार्रवाई में 14 ख़्वारिजी मारिजी विया। ISPR मूजिबि मीर अली में दहशतगर्दनि बारूद संभरियल गाॾी सिक्योरिटी फोर्सिस जे काफ़िले सां टकराइण जी कोशिशि कई। काफ़िले जे अॻियां मौजूदु दस्तनि वक़्त सिर कार्रवाई कंदे दहशतगर्दनि जे नापाक इरादा नाकाम बणाया। हमले में 13 बहादुर जवान शहीद ऐं 1 औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। शहीदनि में सूबेदार ज़ाहिद इक़बाल, हवालदार सोहराब ख़ान, मियां यूसुफ, नाइक ख़िताब शाह, लांस नाइक इस्माइल, सिपाही रोहेल, मोहम्मद रमज़ान ऐं नवाब शामिल। सिपाही ज़ुबैर अहमद, मोहम्मद सख़ी, हाशिम अब्बासी, मुदस्सर एजाज़ ऐं मंज़र अली बि शहीद थी विया। ISPR चयो त भारत जे इस्तेमाल हेठि टोले फितनल ख़वारिज वसीले फोर्सिस ते हमलो करायो हो।
के बि फ्रंट या बैकडोर राब्ता न थी रहिया आहिनि। पहिरीं बि चई चुका आहियूं त एस्टेब्लिशमेंट सां के बि राब्ता न आहिनि। पीटीआई चेयरमैन जो राणा सनावला जी आच ते रद्दअमल। बैरिस्टर गोहर चयो आहे त असां अॼु बि सम्झूं था सियासी मामलनि जो हल सियासी हुजणु घुरिजे। हाणोकी हुकूमत कमज़ोर आहे, उन करे फ़िलहाल के बि ॻाल्हियूं न थी रहियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले बाद पीटीआई जा असेंबली मेंबर्स सुन्नी इतिहाद काउंसिल जा तसवुर कया वेंदा, खेनि आज़ादु उम्मीदवार करार नथो ॾेई सघिजे। इलेक्शन कमीशन खां ॿियनि सूबनि जा नोटिफिकेशन जारी करण जो मुतालबो कंदे पीटीआई चेयरमैन चयो त इंसाफ़ थींदे नज़र न आयो। अवाम खे अदलिया मार्गो नाइंसाफ़ी मिली आहे। सभिनी खे दरख़्वास्त आहे त पीटीआई जे बुक्स में अवाम ऐं मुल्क खे नुक़सान न पहुचायो वञे। पीटीआई अॻवान शिबली फराज़ चयो त हींअर मुल्क जे मुआशी ऐं अमन अमान जी सूरत हाल सभिनी आॾो आहे। हुकूमत वटि कर्ज़नि खां आजिपे ऐं तरक़ी जो को बि मनसूबो न आहे। कर्ज़ वठंदड़नि जी ख़ुदि मुख़्तियारी ऐं आज़ादु परॾेही पॉलिसी नाहे हूंदी। हाणोकी मुल्की सूरत हाल में उम्मीद जो वाहिद किरणो जेल में क़ैद आहे। पाकिस्तान लाइ सुठी ख़बर, दिवालो थियण जो रिस्क 59% खां घटिजी 47% थी वियो। आलमी मैगज़ीन ब्लूमबर्ग जे रिपोर्ट मूजिबि पाकिस्तान जे डिफ़ॉल्ट रिस्क में 12 महीननि दौरान वॾी घटिताई रिकॉर्ड कई वई। आलमी मालियाती इदारनि पारां क्रेडिट आउट बहितर थियो। क्रेडिट आउट बहितर थियणु मुआशी इस्तेहकाम ऐं सुधारनि सबबि डिफ़ॉल्ट रिस्क घटियो आहे। पाकिस्तान जे डिफ़ॉल्ट रिस्क में घटिताई सीड़पकारनि जे वधंदड़ एतमाद जी अक्कासी आहे। वफ़ाक़ी नाणेवारी वज़ारत जे सलाहकार खुरम शहज़ाद चयो त पाकिस्तान आलमी दर्जाबंदी में डिफ़ॉल्ट रिस्क जे लिहाज़ खां पहिरियों नंबर हासिल कयो आहे। ब्लूमबर्ग इंटेलिजेंस मूजिबि पाकिस्तान ख़ुदि मुख़्तियार डिफ़ॉल्ट रिस्क में सभ खां वधीक बहितरी ॾेखारी आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट सीडीए खे टोड़ण जी हिदायत करे छॾी। जस्टिस मोहसिन अख्तर कियानी लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त एसआरओ जे तहत सीडीए जा समूरा क़दम ग़ैर क़ानूनी करार ॾिना वञनि था। सीडीए एसआरओ जे तहत कंहिं खां का रक़म वरिती आहे त वापसि करे। सीडीए टोड़े समूरा इख़्तियार ऐं असासा मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन खे मुंतक़िल कया वञनि। हुकूमत सीडीए खे टोड़ण जो अमल शुरू ऐं मुकमल करे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे 5 जजेस ट्रांसफर केस जो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾियो। वकील मुनीर ए मलिक जजेस तरफ़ां अपील दाख़िल कराई। 19 जून ते ॿुधायल फ़ैसिलो कलदम करार ॾियण जी इस्तदा। सुप्रीम कोर्ट इस्लामाबाद जे 3 जजेस जी बदिली खे आइन ऐं क़ानून मूजिबि करार ॾिनो हो। जस्टिस सरफराज़ डोगर, जस्टिस मोहम्मद आसिफ ऐं जस्टिस ख़ादिम हुसैन सूमरो खे इस्लामाबाद हाई कोर्ट में ट्रांसफर कयो वियो हो। हाई कोर्ट जे सीनियर जज जस्टिस मोहसिन अख्तर कियानी, जस्टिस बाबर सत्तार, जस्टिस तारिक जहांगीरी, जस्टिस सरदार एजाज़ इसहाक ऐं जस्टिस सुमन रिफ़त इम्तियाज़ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। हाई कोर्ट जे जजिस दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो हो त बदिलियुनि जो फ़ैसिलो सीनियरिटी खे मुतासिर करे थो ऐं आइन जो बि तड़ आहे। सिंध खे पीपल्स पार्टी 20 सालनि अंदरि मॉडल बणाइण बदिरां ॿेड़ो ॿोड़े छॾियो। पंजाब घणो अॻिते निकिरी वियो आहे। असां हाणे सीएम हाउस जो दरवाज़ो खड़काईंदासीं। जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो जूं कराची प्रेस क्लब वारो एहतजाज कंदड़ IBA टेस्ट पास उम्मीदवारनि सां मुलाक़ात करण बाद मीडिया सां ॻाल्हियूं। जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो चयो त IBA टेस्ट पास उम्मीदवारनि सां गॾिजी सीएम हाउस ॾांहुं मार्च कंदासीं। IBA टेस्ट में 40 खां वधीक मार्क्स हासिल कंदड़ उम्मीदवार PhD ऐं JESC तौरु भर्ती न करण ख़िलाफ़ 6 ॾींहं बि कराची प्रेस क्लब वारो सरापा एहतजाज बणियल। उम्मीदवारनि जो चवणु आहे त जेसिताईं ऑफर ऑर्डर न मिलंदा एहतजाज जारी रहंदो। NPP जे सरबराह ऐं GDA अॻवान मुर्तज़ा जतोई जी अदालत पेशी ते वेंदे हथियारबंदनि पारां पीछो करण वारी वीडियो वायरल। वीडियो में हथियारबंदनि खे मोटरसाइकिल ते मुर्तज़ा जतोई जी गाड़ी जो पीछो कंदे ॾिसी सघिजे थो। मुर्तज़ा जतोई चयो आहे त अदालत अचण ऐं वञण वक़्तु अणॼातल हथियारबंद पीछो कनि था। पुलिस मुकमल तौरु धुर बणियल आहे। जांच मां मुतमिन न आहियूं। मुर्तज़ा जतोई नौशरो फिरोज़ जी दहशतगर्दी तोड़ अदालत आरो पेश थियो। अदालत नौजवान बिलावल ज़रदारी क़त्ल केस जी ॿुधणी 12 जुलाई ऐं ज़ियाल अंजार जे घर खे बाहि ॾियण वारनि 2 केसिस जी ॿुधणी 8 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। अदालत ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हाईंदे मुर्तज़ा जतोई चयो त पुलिस 100 एकड़ जा बयान फेराए छॾिया आहिनि।
फरियादी धुर ग़लत बयानी करे वक्त ज़ाया करे रही है। मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई के क़त्ल करण जी साज़िश ॾिठी पई वञे। मुर्तज़ा जतोई जो हथियाबंदनि पारां पीछो करण वारी वीडियो खे सियासी मुखालिफ़त न पर क़त्ल जी प्लानिंग सम्झूं था। अहिड़नि तरीक़नि सां नेशनल पीपुल्स पार्टी खे ख़त्म नथो करे सघिजे। मुर्तज़ा जतोई जी घरवारी नवीन जतोई जो बयान। नवीन जतोई चयो आहे त जेकॾहिं संदसि मुड़ुस या ॾेर समेत ख़ानदान या पार्टी जे कंहिं बि वर्कर खे कुझु थियो त ज़िम्मेवार सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ऐं सिंध पुलिस हूंदी। ऐं कराची वासी नौजवान सां शादी लाइ ट्यूनिस खां आयल नारी थाणे ते पहुची वई। 19 वरियनि जी नारी सिंधयारी कराची जे विमेन थाणे ते पहुची पनाह जी दरख़्वास्त ॾिनी। नारी 28 नवंबर 2024 ते कराची आई हुई। नारी जो लियारी वासी मोहम्मद आमिर सां सोशल मीडिया ते राब्तो थियो। ॿिन्ही शादी जो फ़ैसिलो कयो। सिंधयारी पाकिस्तानी वीज़ा हासिल करे कराची पहुती। नौजवान आमिर जे वारिसनि हिकु तक़रीब में ॿिन्ही जी शादी कराई। नारी थाणे ते पहुची ॿुधाए त मुड़ुस आमिर तलाक ॾेई छॾी आहे। हू पंहिंजे ॾेह वापसि वञणु चाहे थी। पुलिस जो चवणु आहे त नारी नौजवान ख़िलाफ़ बदसलूकी जी शिकायत नाहे कई। खेसि पनाह ॾेई रहिया आहियूं। नौजवान आमिर जे वारिसनि जो चवणु आहे त सिंधयारी अजीब हरकतूं कंदी रहंदी हुई। घर जो सुकून बर्बाद थी वियो हो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स हम ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।